12 मुहर्रम जो क़दीम मातमी जुलूस आहे उहो हिन वक़्तु मरकज़ी इमाम बारगाह मां बरामद थी चुको आहे ऐं जेको जुलूस आहे पंहिंजे मख़सूस रूटनि ते रवानो आहे। अचो त हिते मौजूदु इंतिज़ामिया ऐं माण्हुनि खां ममननि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त उहे छा था चवनि। 12 मुहर्रम हराम ते हज़बे रिवायत जीअं हर सालाना जुलूस निकिरंदो आहे 11 बजे हितां जुलूस निकितो आहे। सिक्योरिटी वग़ैरह जा इंतज़ामात सफ़ाई वग़ैरह जा तमामु बहितरीनु आहिनि। मुहर्रम हराम जो ही तारीख़ जुलूस सुबुह 11 बजे मरकज़ी इमाम बारगाह मां बरामद थियो आहे जेको पंहिंजे मुक़रर रूट ते गामज़न आहे। अल्हम्दुलिल्लाह बहितरीन तरीक़े सां ही जुलूस जेको पंहिंजी मंज़िल ॾांहुं गामज़न आहे। 200 खां मथे जेको आहे सिक्योरिटी डिप्यूट कई वई आहे। मुख़्तलिफ़ जेको आहे थाणनि जा SHO बि हिन में शामिल ड्यूटी आहिनि ऐं DSP साहब पाण हिन जुलूस जी जेको आहे निगरानी करे वियो आहे जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा जेको आहे इहो पंहिंजे टाइम ते जेको आहे मरकज़ी इमाम बारगाह ते इख़्तिताम पज़ीर थींदी। छो त इमाम सल्लल्लाहु कंहिं फ़िरक़े जो इमाम न आहे। इमाम सल्लल्लाहु सभिनी मुस्लमाननि जो इमाम आहे। उन इंसानियत जे लाइ कमु कयो, उन इंसानियत खे ज़िंदगी बख़्शी, उन दीन इस्लाम बचायो, उन करबला में जेको इमाम सल्लल्लाहु पंहिंजो पैगाम ज़रिए इस्लाम खे ज़िंदा कयो। मुख़्तलिफ़ रूट अख़्तियार करे इमाम मेहदी चौक ते मजलिस ऐं ज़ंजीर थींदी रहियो। सिक्योरिटी जे हवाले सां सिक्योरिटी तमामु बहितरीनु अंदाज़े सां असां सां ताउन कयो आहे। इंतिज़ामिया जे हवाले सां टाउन कमेटी जे हवाले सां बहितरीनु ताउन कयो आहे। फायर ब्रिगेड वग़ैरह सभु असांखे ॾिना विया आहिनि। जेको मातमी जुलूस आहे उहो पंहिंजे मख़सूस रूटनि ते रवानो आहे ऐं जुलूस जेको आहे तक़रीबन 4 बजे इमाम मेहदी चौक ते पहुचंदो जिते मजलिस अदा मुनक़िद कई वेंदी ऐं इन खां पोइ ज़ंजीर जो मातम हूंदो ऐं जंहिंखां पोइ जेको जुलूस आहे मरकज़ी इमाम बारगाह ते इख़्तिताम पज़ीर थींदो। जी।